जिसाफ डिग्री कॉलेज रतोदरो तरफा जाली डोमिसाइल ठाण खिलाफ एहतजाजी मुज़ाहरो कयो वियो। मुज़ाहिरनि डिग्री कॉलेज का एहतजाजी रैली कढी प्रेस क्लब पहुता जिते सख्त नारेबाजी कई। ऐलामती बुख हड़ताल पिण कई वई। उन मौके ते अॻवाननि ज़ुबैर भुट्टो, अली रज़ा अरबाणी, अब्दुर रहमान कुरैशी, अंसार चन्ना, गुलाम कादिर चन्ना ऐं मुबशर अली खिताब कंदे चयो त धारियुनि खे सिंध जा डोमिसाइल ऐं PRC ठाहे ॾियण वारे अमल जी सख़्त मज़म्मत कयूं था ऐं ॿियनि सूबनि जे माण्हुनि खे सिंध जा डोमिसाइल ठाहे ॾियण सिंधियुनि जे हक़नि ते धाड़ो तस्वर कयूं था। हिननि वक़्तु सिंधी क़ौम सुजाग आहे। असीं हिन वक़्तु पंहिंजे हक़नि लाइ रोडनि ते निकिता आहियूं। सिंध जी डोमिसाइल ते वॾी तइदाद में धारिया नौकरियूं कनि था, जॾहिं त धरती धणी बुखूं काटण ते मजबूर आहिनि, बेरोज़गारी सबबु ख़ुदकशियूं करे रहिया आहिनि। हिननि मुतालबो कंदे चयो त सॼी सिंध में जाली डोमिसाइल जी शफ़ाफ़ जांच कराई वञे ऐं जाली डोमिसाइल ऐं PRC खे रद्द कयो वञे। ॿी सूरत में सॼी सिंध सरापा एहतजाज बणिजी वेंदी। ॾिसंदा रहो 9 न्यूज़ सिंध। लाइक कयो, सब्सक्राइब कयो।